मोहब्बत एरो में जतोई बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर ते मुस्तक औरतुन का डिवाइस होल्डर्स ऐं संदन एजेंटन पारां मुबैना तौर 1000 का 2000 रुपया कटौती कई पे वने। शहर के मोनो टेक्निकल कॉलेज में कायम बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर ते हलंदड़ वजीफे मां कटौती खिलाफ रिजवाना बेगम, भागुल, आयशा, जरीना, गुलबानो ऐं ॿियनि औरतुनि दाईंदे ॿुधायो त डिवाइस होल्डर एजेंट माफिया जी मार्फत फी कार्ड ते सरेआम 1000 खां 2000 कटौती करे गरीब औरतुनि खां फुर करे रहिया आहिनि। संदन वधीक चवणु हो त जेकॾहिं औरतुनि पैसा कटौती करणु नथियूं ॾियनि त खेनि एजेंट बहाना करे मोटाए छॾनि था। डिवाइस होल्डर धमकियूं ॾियनि था त कंहिं शिकायत कंदड़ जा पैसा बंदि कराए छॾींदासीं। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त कटौती जो सिलसिलो बंदि कराए ऐं डिवाइस होल्डरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे साण इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो।